बांधी DUC आमेठी के चेयरमैन तरफां बरसात मुतासरन में राशन ऐं टेंट तक़सीम कया विया। तफ़सीलन मूजिब बांधी लॻ बाईपास इस्लामाबाद सिटी ते UC आमेठी के चेयरमैन रईस परवेज़ अहमद दाहिरी, वाइस चेयरमैन रईस सोहराब खान पिताफी, ज़िले काउंसिल मेंबर अब्बास अली मरी, काउंसलर अहमद खान चांडियो, जमील अहमद, जनरल काउंसलर इमरान अली आराई, अब्दुल रज़ाक जट, खालिद अहमद जट, गुलाब सोलंकी तरफां बरसात मुतासरन में इमदादी राशन ऐं टेंट तक़सीम कया विया ऐं चेयरमैन रईस परवेज़ अहमद दाहिरी बरसात मुतासरीन जा मसला ॿुधा ऐं उन्हनि खे जल्द हल कराइण जो यकीन ॾियारियो। उन मौक़े ते चेयरमैन रईस परवेज़ अहमद दाहिरी जो चवणु हो त असां बरसात मुतासिर पंहिंजी UC जी अवाम सां गॾु आहियूं। असां अॻु में बि अवाम जी ख़िदमत कई आहे ऐं हमेशह कंदा रहंदासीं।